पंजाह विञाइजे तब पंजाए पन विञाइजे, 100 विञाइजे तब 100 न विञाइजे, 1000 विञाइजे तब हुब न विञाइजे, लख विञाइजे तब लक्षण न विञाइजे, करोड़ विञाइजे तब कुर्ब न विञाइजे, पदम विञाइजे तब प्रीत न विञाइजे, कमाइजे त खाइजे न त असली न कमाइजे, खाइजे त खाराइजे न त असली न खाइजे, ओलाइजे त निभाइजे यार न त असली न लाइजे। जियां दुनिया खे बेअंदाज, जियां दुनिया खे बेअंदाज, दौलत जी जरूरत मुझी दिल खे मोहब्बत जी जरूरत, ये दिलदार मुझी दिल खे मोहब्बत जी जरूरत, ये दिलदार मुझी दिल खे। जियां दुनिया खे दुनिया के बेअंदाज, दौलत जी जरूरत, ये दिलदार मुझे दिल के मोहब्बत जी जरूरत, ये दिलदार मुझे दिल के। हिकिड़ी भुख आहे, मोहब्बत हिकिड़ी उञ आहे, मोहब्बत हिकिड़ी भुख आहे, नौ को फल सफ़ो नाहे, नौ को फल सफ़ो नाहे, तबीयत जी ज़रूरत, दिलदार मुझे दिल के मोहब्बत जी जरूरत, ये दिलदार मुझे दिल के। असाते इश्क जो पहरो, अहाते सूंह जी चौकी, असाते इश्क जो पहरो, हकीकत खे भला कहिड़ी, हकीकत खे भला कहिड़ी, हिफाज़त जी ज़रूरत, मोहब्बत जी जरूरत, ये दिलदार। मेहरबानी साईं, हीरो साहब जी मेहरबानी। अकेलो इश्क अणवाकिफ, अकेली सूह अणपूरी, अकेलो इश्क अणवाकिफ, बिन्ही खे तोड़ताई साफ, बिन्ही खे तोड़ताई साफ, संगत जी जरूरत, ये दिलदार मुझे दिल के मोहब्बत जी जरूरत, ये दिलदार मुझे दिल। मेहरबानी साईं डॉक्टर
अब्दुल मजीद शुक्र साहब से 1000 रुपया इनाम मोकिलियो आहे। धके छॾ पंहिंजे जज़्बन खे मतां उस्ताद पधरो थी। धके छॾ पंहिंजे जज़्बन खे मतां उस्ताद पधरो थी। अदीबन जे अॻियां आहीं, अदीबन जे अॻियां आहीं, फज़ीलत जी ज़रूरत आहे। दिलदार मुझे दिल खे मोहब्बत जी ज़रूरत आहे। दिलदार मुझे दिल खे मोहब्बत जी ज़रूरत दौलत जी ज़रूरत है। दिलदार नियाज़ कोराई साहब जी मेहरबानी, डॉक्टर सलीम हैदरी साहब जी। धके छॾ पंहिंजे जज़्बन खे मतां उस्ताद पधरो थी। उस्ताद पधरो थी। अदीबन जे अॻियां आहीं, अदीबन जे अॻियां आहीं, फज़ीलत जी ज़रूरत आहे। दिलदार मुझे दिल खे मोहब्बत जी ज़रूरत आहे। दिलदार मुझे दिल खे मोहब्बत जी ज़रूरत आहे। मुझे दिल खे मोहब्बत की ज़रूरत है। दिलदार मुझे दिल खे। ओ सिंध वतन वतन वतन, सिंध वतन वतन वतन।